इमाम गजाली रहमतुल्लाह अलैहि लिखियो है हिकिड़ो मुअज्जिन हो 40 साल अज़ान में नहीं 40 साल तकबीर ऊला में शरीक थियो थोरो उन जे दिल में फोंड अची वई त हिन ॻोठ में मूंखां वधीक बुज़ुर्ग कोई कोन्हे। अज़ान पियो चए अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। जं वक्त में चई हय्या अलस सलाह सॼे पासे ॾे मुंहुं फेरई साम्हूं हिकिड़े ईसाईअ जो घर हुयो उन जी न्याणी मथे कोठे ते बीठी लटा पई सुकाए न मुअज्जिन जी पहिरियों दफ़ो त ओचितो नज़र पई वरी जं वक्त में ॿियो दफ़ो चई हय्या अलस सलाह जांगी वांगी ॾिठई हिकिड़ी नज़र में फासी अज़ान भी पूरी न करे सघियो छाजो फर्ज़ छाजी सुन्नत छाजा नफ़िल सिधो वञी ईसाई जे घर जे दरवाज़े ते पहुतो दरवाज़ो खड़काई ईसाई निकिरी आयो चई बाबा ख़ैर त आहे तव्हां बुज़ुर्ग मुंहिंजे दर ते उन मुअज्जिन चयो पंहिंजे न्याणीअ जो संग ॾे न त हिते ख़ुदकुशी कंदुसि पाण खे मारींदुसि खून तुंहिंजे गुचीअ में विझंदुसि। हुन चयो तूं मुस्लमान मां ईसाई जो रिश्तो कीअं थींदो मुअज्जिन चयो मां इस्लाम तां हथ खयो मोहम्मद मुस्तफ़ा तां हथ खयो सूअर जो गोश्त खणी आयो चईसि इहो खा पोइ मूंखे यकीन थिए त तूं ईसाई आहीं सूअर जो गोश्त खाधई। शराब जी बोतल खणी आयो शराब जी बोतल भी पीतई चईसि हाणे मथे हल त रिश्ते जूं ॻाल्हियूं कयूं मथे जो ख़ुशीअ में चढ़े पियो ॾाके तां पेर तिरकी पियुसि किरियो वञी घाटो भॼी पियुसि 40 साल जे ज़िंदगी जूं नमाज़ूं रोज़ा ज़िक्र अज़कार सब बर्बाद थी वियसि पछाड़ी में ईमान भी हलियो हुयुसि मुर्तद थी मरी वियो ॿई जहान बर्बाद थी। तूं ई मां केरु थी वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल मुख्तालिन फखूर रफ़ मायो जेको फ़खुर कंदो फोंड कंदो टिली करे हलंदो यो मां रब खे न वणंदो आहे मां रब घाटो बनंदोसांसि। अल्लाह ताला नेमत जे दीनी नेमत हुजे या दुनियावी नेमत हुजे तॾहिं बि रब खे बाहूं ॿधल कयो या अल्लाह ये तुंहिंजी महिरबानी आहे मां लाइक़ कोन तो मूंखे लाइक़ बनायो। الذين يبخلون ويأمرون الناس بالبخل कुरान तो फमा फोंडन जी परी परी निशानी अथव त उन जा हथ बंद हूंदा बुखल यबखलून कंजूस हूंदा अल्लाह जे रस्ते में ख़र्च न कंदा मस्जिद में मदरसे में दीन जे कम में दावत तबलीग में वाइद में जलसे में चंदो वठो न बाबा मस्जिद के शहीद करूं आ मस्जिद की मरामत करायूं जी कड़ी जरूरत है मस्जिद ये गरीबन के पैसा जो ते घर ठाहे वाइद जलसो करानो आलमन के घुरानो तबलीगी प्रोग्राम रखो फायदो आ वाइद जलसे में ये पैसा गरीबन के दो मौलवन के चौथा जो किरायो उस्ताद कुरान मजीद पढ़ाने जे लाइ रखियो पगार जो मसलो आहे जेकॾहिं ज़रूरत है मुफ्त में पढ़ायो सवाब जो कम ई आहे या कोन वयामरून अन्नास बिलबुखल कुरान तो फमा पाण त न ॾींदा पर ॿियनि खे बि जलींदा त न ॾियो हिननि खे मुला अयाशूं था कनि कारुनि ते था घुमनि हूअं ख़र्च कंदा हिकिड़ो असांजो दोस्त हुयो मिनिस्टर जी इलेक्शन में दावत कई 5.5 लाख ख़र्च ऐं खाधा हुन रुगो बग़ैर सरदार नवाबन जी मिनिस्टरनि जी ऑफिसरनि जी दावतूं कंदा लखे रुपया ख़र्च कंदा बाक़ी दीन जे कम में एतिरा कहिड़ी ज़रूरत छो था मदद सुठा वाइज़ छो था करायो मौलवी खे किरायो था ॾियो किराए जा मौलवी मुफ्त में वाइज़ कंदी तबलीग वारा इतराज़ आयतूं पढ़ी असां ते फिट कंदा वमा असलुकुम अलैहि मिन अजर
नबी वाइज कंदा तबलीग कंदा चंदा असां तव्हां को मजदूरी कोन था करूं पैसो कोन था करूं मानी कोन था करूं तव्हां छो था किरायो वठो तव्हां छो था मानी खाओ तव्हां छो था चाहियो बोतलूं ॾियो ये आयतूं पढ़ी असां ते फिट कर